जी असीं इन वक़्तु मौजूद आहियूं कंदकोट गोला मोड़ बाईपास ते जिते SUP अॻवान फज़ल अब्बास खोसो जेको आहे त सरापा एहतजाज आहे ऐं उन सां उनजा नंढा ॿार ऐं उनजो अम्मा मौजूदु आहिनि। वधीक उन्हनि खां पुछा कयूं था इन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। मसइलो इहो आहे 21 तारीख़ ते शाम जो ख़मीस वारे ॾींहुं जुमे जे राति जो पाड़े में गरीबाबाद में कश्मीर रोड ते शराब हलाए पियो हाजी हदे बंगवार ऐं दौलत बंगवार। उते खलील अची करे हाजी हदे बंगवार के गिरफ़्तार कयो, शराब सां गॾु वठी वियुसि थाणे ते, उते लाकअप करे उन ते केस दाख़िल कयईं। टियों ॾींहुं आहे हाजी हदे बंगवार जेको छॾिजी आयो आहे जेल मां। अचण सां ई मुंहिंजे चाचे जे दुकान ते हमिलो कयईं, बाबा दुकान बंदि कयो, फज़ल किथे आहे, मां फज़ल खे मारींदुमि, तव्हांखे बि मारींदुमि, मूंखे हेतिरा पैसा ॾियो न त जेको आहे तव्हां घर खां ॿाहिरि न निकिरो। उन खां पोइ मां मुसलसिल सभिनी सियासी माण्हुनि खे जेके बि आहिनि हितां असांजे कंदकोट जा शहरी, उन्हनि सभिनीनि खे मां चयो भाई मां ते नाहक बिना जवाज़ थो चए थो मूंखे एतिरा पैसा ॾे, मां ग़रीब माण्हू एतिरा पैसा काॾूं आणिया। अगरि इन खे को शक आहे, शक जो तव्हां पाण सियासी साफ़ी माण्हू, तव्हां ख़बर आहे शक जो थींदो आहे साख। मां हाजी बंगवार खे ऐं उन्हनि जे वॾनि खे चयुमि बाबा तव्हांजो शक आहे, मां तव्हांखे साख ॾियण जे लाइ तयारु आहे। अगरि तव्हांजो को सबूत आहे, प्रूफ आहे, तव्हां प्रूफ खणी अचो, मां उहो अर्श ॾियण जे लाइ तयारु आहे। मुतालबो इहो आहे SSP मोहम्मद मुराद गांगरो खां, खलील लगारी खां, त हाजी हदे बंगवार, दौलत बंगवार ऐं उन्हनि जा जेके पुट आहिनि, भाइट आहिनि, उन्हनि खां मूंखे ख़तरो आहे, मुंहिंजी ज़िंदगी खे ख़तरो आहे, मुंहिंजे ॿारनि खे ख़तरो आहे। मूंखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं नोटिस वठी करे जवाबदारनि जे मथां FIR दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त हिते मां पाण खे हीउ पेट्रोल मूंसां साण आहे, मां पाण खे पंहिंजे नंढनि खे बाहि ॾेई सारींदुमि। पोइ मुंहिंजे खून जा ज़िम्मेवार हाजी हदे बंगवार, दौलत बंगवार ऐं उनजा भाइटिया पुट हूंदा। मुझे छोकरे के नुकसान पहुंचे को मत केयर मुर्द भी बेचारो गुजारे आए बेहिकड़ो इंसान भी दादाजी करे को मा काढे मुझे घर से बर्बाद मां साथाल के मां सही मुझे नंढा पैसा एते ताईं इंसान नथी तो रोड ते वेठा गुज़ारिन चयो त चंदनी पेरे मंशियात फुरसन खिलाफ़ ए सेक्शन पुलिस जेका कार्रवाई कई, उन्हनि खे चालान करे छॾियो। जॾहिं हू आज़ाद थिया त मुंहिंजे चाचे जे दुकान ते हमिलो कयो। उन्हनि चयो आहे त तूं असांजे मथां शैतानी कयो आहे, तूं पुलिस खे असां ॾांहुं मोकिलियो आहे, असांखे गिरफ़्तार करायो आहे। मूंखे इन ॻाल्हि जी का ख़बर बि न आहे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल्ला बिरोही WTN न्यूज़ कंदकोट।